हिक ट्रेवल एजेंसी पोएं साल केतिरियूं टिकट्स विकितियूं आहिनि पंहिंजी सिग्नेचर प्रोडक्ट जूं, जंहिंजे करे हू मशहूरु आहे, जंहिंजो नालो मेडिटेरेनियन क्रूज़ आहे। यानी मेडिटेरेनियन ते हू खणी वेंदी आहे मुसाफ़िरनि खे। उनजी माहवार डेटा हेठि ॾिनल आहे। अचो त इहो मालूम कयूं त कहिड़ा महीना कंपनी लाइ फ़ाइदेमंद साबित थिया ऐं कहिड़नि महीननि में कंपनी खे घाटो थियो। ही जेका गोल गोल पाण खे शिकिल नज़र अची रही आहे, इनखे पाइग्राफ चइबो आहे, या वरी इनखे कॾहिं कॾहिं सर्किल ग्राफ बि चइबो आहे। पर जेको वधीक इहो कॉमन आहे उहो आहे पाइग्राफ जे नाले सां। ही पाइग्राफ टोटल 12 टुकरनि ते मुश्तमिल आहे ऐं हर टुकरो महीने में सेल थियल टिकटुनि खे ज़ाहिर करे रहियो आहे त महीने में केतिरियूं टिकट सेल थियूं। अचो त पाए जे हिन वॾे में वॾे टुकरे खे ॾिसूं था, जेको ॿुधाए रहियो आहे त मेडिटेरेनियन क्रूज़ ते वञण जे लाइ सभ खां वधीक टिकटूं हिन महीने में सेल थियूं, जेको जनवरी जो आहे। सो जनवरी में टोटल साल जूं 18% टिकटूं सेल थियूं। अहिड़े ई तरीक़े सां पाण खे हर टुकरे में का न का परसेंटेज मिलियल आहे। जीअं दिसंबर में 12% टिकटूं सेल थियनि थियूं, नवंबर में 13%, अक्टूबर में 8%, सितंबर में 7%, अगस्त में 9%। सो हर टुकरे खे अगरि असां ॾिसंदासीं त को न को टुकरो कंहिं न कंहिं परसेंटेज खे ज़ाहिर करे रहियो आहे ऐं उहो टुकरो ओतिरो ई एरिया कवर करे थो। पाण वटि जेको सवाल आहे, व्हाट आर द बेस्ट एंड द वर्स्ट मंथ ऑफ द क्रूज़ सेल्स, यानी क्रूज़ सेल्स जे हवाले सां कहिड़ा महीना हुया जंहिंमें कंपनी खे वधीक में वधीक फ़ाइदो थियो, उहे बेस्ट महीना रहिया, ऐं कहिड़ा महीना अहिड़ा हुया जंहिंमें कंपनी खे घाटो थियो, नुक़सानु थियो या घटि में घटि कमाई थी। अचो त हिकु नज़र पाए चार्ट ते विझूं। सो पाए चार्ट में ॾिसी सघिजे थो त सभिनि खां वधीक जंहिं महीने में कमाई थी आहे उहो आहे जनवरी, छाकाणि त जनवरी पाए चार्ट में वधीक एरिया कवर करे थो। पाए ग्राफ या पाए चार्ट जे अंदरि ॾिसी सघिजे थो त को बि ॿियो अहिड़ो महीनो कोन्हे जेको 18% खां वधीक एरिया कवर करे। सो जनवरी अहिड़ो महीनो आहे जेको वधीक में वधीक मुस्तफ़ीद साबित थियो आहे क्रूज़ सेल्स जे लाइ। पर हाणे पाण हलूं था वर्स्ट मंथ जे लाइ, यानी उहो कहिड़ो महीनो आहे जंहिंमें कंपनी खे नुक़सानु थियो आहे। सो जेकॾहिं पाण पाए चार्ट जी तरफ़ ॿीहर हलूं त पाण खे जुलाई ऐं जून ॿ अहिड़ा महीना मिलंदा जंहिंमें घटि में घटि परसेंटेज टिकट्स जी लिखियल आहे, यानी घटि में घटि एरिया इहे कवर करे रहिया आहिनि, जेको 3% आहे। सो पाण चई सघूं था त कंपनी खे जेको घटि में घटि फ़ाइदो थियो आहे या जंहिंमें कंपनी खे घाटो पियो आहे, नुक़सानु थियो आहे, उहे 2 महीना आहिनि। हिकिड़ो आहे जुलाई ऐं ॿियो आहे जून, जेको आहे 3%। पाए चार्ट में एराज़ी या एरिया सां गॾोगॾु नंबर में फ़ीसद खे लिखणु ज़रूरी आहे, छाकाणि त पाण एरिया खे ॾिसी भुली बि सघूं था। पाए चार्ट में मौजूदु एराज़ी ऐं फ़ीसद जे अददनि खे ॾिसी असांखे ख़बर पइजी चुकी आहे त जुलाई ऐं जून 2 अहिड़ा महीना हुया जंहिंमें एजेंसी खे घटि में घटि फ़ाइदो थियो। ऐं जेको महीनो एजेंसी जे लाइ वधीक में वधीक बेस्ट साबित थियो उहो हुयो जनवरी, छाकाणि त उनमें वधीक में वधीक टिकट सेल थियूं। जेकॾहिं पाण पूरे चार्ट खे गौर सां ॾिसूं त पाण खे नज़र ईंदो त सियारे वारा जेके बि महीना आहिनि, ही 6 ई महीना जेके पाए चार्ट जे मथां आहिनि, इहे कंपनी जे लाइ फ़ाइदेमंद साबित थिया आहिनि, जॾहिं त ऊन्हारे वारा महीना कंपनी जे लाइ नुक़सानदा साबित थिया आहिनि।